सॼे मुल्क जी नगर पार्कर जे शहर ॾाणू धांधल में ॻाटे टोड़ महांगाई मिसकिन माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। अवाम जो चवणु आहे त हुकूमत हर रोज़ महांगाई जे बम किराए ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसे रही आहे। महांगाई जे मारियल शहरियनि धरती टीवी न्यूज़ नगर पार्कर जे रिपोर्टर जावेद अयाज़ ख़ासकेली सां ॻाल्हि ॿोल कई आहे। खंड 130 रुपए किलो थी वही है, डालडा 340 330 ते पियो धक हणे। हुकूमत जी अख खुले कोन थी, भले उहो सिंध जी हुकूमत हुजे या वफ़ाक हुजे, उन्हनि खे अख पटणु खपे ऐं अवाम जे लाइ सुठा पैकेज आणणु खपनि। बाजू महांगियूं थी वियूं, ग़रीब माण्हू को पुॼे कोन थो, फसलनि जा अघ किरी विया। अघ उरूज ते हुकूमत खे अपील आहे त असीं पहुची कोन था सघूं। 10 रुपए वारी शइ 100 ते पहुची वञी। 100 रुपए में असीं गिराक खे ॾींदासीं, हाणे 150 रुपए असीं पाण वठूं था, गिराक खे ॾियूं किथे। असां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। हर शइ में जो एॾी महांगाई आहे त जेको असीं पुॼी कोन था, असीं ख़रीद करूं था त असां इहो सम्झ दिमाग़ नथो कमु करे त असीं खपायूं किथे। सिर्फ़ु रोज़मर्रा वारी शयूं सस्तियूं कयूं वञनि, जेको ग़रीब माण्हू पंहिंजे रोज़मर्रा जो गुज़ारो करे सघनि। पंहिंजी मज़दूरी मां जेको आहे सिर्फ़ु 3 वेले जो अटो ख़रीद करे पंहिंजी बुख जी जेको आहे सो बाहि उजाए सघे। असांखे परियां खां जी कपिड़ो मिलियो आहे त गुज़िरियल साल खां हेल तक़रीबन 50% महांगो मिलियो आहे। अटो भतो जेकॾहिं राशन मिले पियो उहो महांगो मिले पियो ऐं आबादकारनि जी शइ जेको वञे पियो तमामु सस्ते रेट ते। पुरज़ोर अपील कयूं था त बराए महिरबानी कुझु सस्ताई कई वञे त गरीब माण्हू जी शइ वठण खां तमामु पहुच खां ॿाहिरि निकिरी वई आहे। जेको दाल चणे जी जेको कल्ह हैदराबाद जो रेट 100 रुपए किलो रहियो आहे, जेका हिते असीं 70-80 रुपया लॻाईंदा हुआसीं। दाल जेका मुङनि जी दाल 200 रुपया रेट ते पहुची चुकी आहे। हिकु टाइम जी रोटी मस्त छिके पूरा ई करे सघे थो तारीख़ वारो माण्हू। त हिन जे लाइ गवर्नमेंट खे अपील आहे कुझु ग़रीबनि खे तवजो ॾे। फसलनि जा रेट आहिनि ई कोन। हिकु त ग़रीब माण्हू जॾहिं फसल वठणु ईंदा आहिनि उन्हनि टाइम ते फसलनि जा रेट हाई हूंदा आहिनि। जॾहिं ग़रीबनि जो फसल लेंदो आहे उन टाइम ते फसलनि जा रेट किराया वेंदा आहिनि। गुज़ारिश कंदासीं त उन्हनि में घटिताई कई वञे, ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल न थी सघे। जीअं त ग़रीब माण्हू जो गुज़र सफ़र तमामु बहितर नमूने